अच्छा, कहाँ से आते हैं लोग खाने यहाँ पर? ज़्यादातर कराची से ज़्यादा आते हैं। ही KB फीडर कराची वाह जो ख़ूबसूरत नज़ारो है। पगार कोने? न पगार न, कोई मुफ़्त में पे वठो तव्हां कमु? इंशाल्लाह जेसि ताईं ज़िंदगी हलाईंदासीं। हाँ जी। अल मंज़र मंज़र आकड़ो ऐं तव्हां ॾिसंदो त अलाए किथे किथे जा माण्हू हिते अचनि था। अच्छा ऐं डंबरो जेको आहे सो इहो गोल्डन हूंदो आहे। गोल्डन है। उन मुंडी नंढी हूंदी आहे। ये हमें थोड़ा रेसिपी बताएं, किस तरह आप तैयार करते हैं, क्या क्या डलता है, कितनी देर में तैयार हो जाती है? इसका मतलब है कोई सीक्रेट फार्मूला है जो इनको भी नहीं बताया जाता। अञा तव्हां अल मंज़र खे ऐं कोटड़ी बैराज खे हिन वक़्तु सियारे में वधीक ॾिसणु चाहियो था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम दोस्तों। मौजूद आहियां अल मंज़र वारी पॉइंट ते ऐं अल मंज़र होटल जी छित ते जेको ख़ूबसूरत फ्लोर ठहियलु आहे। हिन पासे कराची वाह KB फीडर ऐं मुंहिंजे बैकग्राउंड में ही तव्हां कोटड़ी बैराज जो ख़ूबसूरत नज़ारो ॾिसी सघो था। त अल मंज़र जो मंज़र ॾेखारण लाइ असां अॼु पहुता आहियूं। सियारे जी सीज़न आहे, ऑफ सीज़न आहे। सर्दी जे करे माण्हुनि जो ॿाहिरि निकिरण जो रुझान घटि आहे, इन जे करे हिते तव्हांखे फ़िलहालु वीरानी नज़र अचे पई। पर पोइ बि थोरी घणी मच्छी तयारु थिए पई। असां तव्हांखे हिननि जे रंधिणे में वठी वेंदासीं, मच्छी कीअं तयारु थिए थी पोइ ॿुधाईंदासीं। पंहिंजे भाउ जो इहो चैनल सब्सक्राइब कयो ऐं वीडियो आख़िर ताईं ज़रूरु ॾिसिजो, तव्हांखे यकीनन ॾाढो सुठो लॻंदो। दोस्तों, जामशोर हो कोटड़ी बैराज पर जो अल मंज़र जो ना सिर्फ पूरे मुल्क बल्कि यूँ कहें कि दुनिया में मशहूर है। ख़ासतौर कराची से यहाँ पर गर्मियों में लोग पल्ला और मछली खाने आते हैं। दोस्तों के ग्रुप्स आते हैं यहाँ पर घूमने, मच्छी और पल्ला खाने, दरियाए सिंध का नज़ारा देखने, और फैमिलीज़ भी बड़े तादाद में यहाँ पर आती हैं। तो आज आपको ये होटल सर्दियों में यहाँ पर कैसे नज़ारे होते हैं, सर्दियों में कैसा मंजर होता है वो दिखाएंगे। यहाँ की जो मशहूर मछली है वो कैसे तैयार होती है वो भी दिखाने की कोशिश करेंगे। अपने भाई का ये चैनल सब्सक्राइब ज़रूर कीजिए। थोड़े जो ये होटल डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जामशोर जी प्रॉपर्टी है, पर भाउ वारनि वटि गुज़िरियल 50 सालनि खां लीज़ ते आहे। मोहम्मद रज़ा मिर्जत हिन होटल जो मालिक आहे अल मंज़र जो, ऐं भाउ आसिफ़ शोरो हिन जो दोस्त आहे। इन्हनि भाइरनि सां कचहरी कयूं था, इन्हनि सां हाल वाल कयूं था। भाउ छा हाल वाल आहे? शकर हाल आहे सभु। सफ़ा वीरानी लॻी पई आहे, सुञ लॻी पई आहे सियारे जे करे। जी हा, सियारे जे करे सीब आहे, माण्हू घटि थो निकिरे। बिल्कुलु नथा अचनि माण्हू? ईंदा आहिनि। अच्छा, हा, देरि सां बि अचनि था। भला हिन वक़्तु सियारे में केतिरी तव्हां वटि मच्छी विकिरो थिए थी? घटि थींदी आहे, गर्मी में वधीक थींदी आहे। केतिरा सैकड़ो घटि थिए थी? 20 सैकड़ो जेकर चऊं त, माना 20 सैकड़ो थिए थी। गर्मियुनि में जेका सेल थिए थी 20 सैकड़ो ते पुॼी आहे। पोइ तव्हां नुक़सान में हलायो या ख़र्चु निकिरियो वञे? नुक़सान बि थींदो आहे। केॾी महिल जी सीज़न आहे, ऑफ सीज़न आहे, त उन में केॾी महिल खीसे मां पैसा भरणा पवनि था। कहिड़ी कहिड़ी मच्छी तयारु थिए थी तव्हां वटि? असां वटि कुरड़ो, डंबरो ऐं पल्लो। सियारे में पल्लो आहे? पल्लो आहे। हींअर त पल्लो हूंदो ई कोन दरिया में। जी हा, दरिया में कोन, समुंड मां ईंदो आहे पल्लो, उहो असां रखंदा आहियूं। या ईरानी पल्लो था चओ? ईरानी पल्लो कोन्हे, ईरानी त ज़मानो थी वियो आहे, बंदि थी वियो आहे अचणु। कॾहिं खां बंदि आहे? तक़रीबन 15-20 साल थी विया। छाजे करे बंदि थियो आहे? शायद इम्पोर्ट एक्सपोर्ट में उन्हनि सां पाबंदी का आहे। अच्छा दोस्तों, यहाँ पर रो मच्छी जिसे हम सिंधी में कुरड़ो या डंबरो कहते हैं, यहाँ की मशहूर डिश है। कितने अक़साम बनते हैं भाई से पूछते हैं। ये ऑनर हैं मोहम्मद रज़ा मिर्जत। भाई हमें बताइएगा कि रो मच्छी जो सबसे यहाँ पे फेमस है, कितनी अक़साम की आप उसकी डिशेस बनाते हैं? हमारे पास बहुत वैरायटी है रोहू में। हम फ्राई भी करते हैं, बारबेक्यू करते हैं, स्टीम करते हैं, पुलाव बनाते हैं, कटाकट बनाते हैं, सालन भी बनता है। गर्मियों में कितने मन सेल हो जाती है आपके यहाँ पे मछली?
गर्मियों में कभी 1 मन, कभी 2 मन, कभी 1.5 मन। अच्छा, हाँ। पीक सीजन पर। पीक सीजन। और पल्ला भी पल्ले का रुझान अच्छा होता है। अच्छा, कहाँ कहाँ से आते हैं लोग खाने यहाँ पर? ज़्यादातर कराची से। कराची से ज़्यादा आते हैं? ज़्यादा आते हैं। अच्छा, खास तौर पर ये पल्ला खाने आते हैं? जी, पल्ला खाने आते हैं। डेली आते हैं या वीकेंड? अभी तो वीकेंड में आते हैं, लेकिन जून जुलाई में डेली का होता है। तो दोस्तों, कराची के शहरी हैं, उनकी ये फेवरेट जगह है क्योंकि ये नज़ारा बहुत ही खूबसूरत है। कभी हम इंशाल्लाह शाम के वक्त आपको ये दिखाएंगे अल मंज़र पॉइंट। रात का वक्त है, आपको शायद इसका ज़्यादा अंदाज़ा नहीं हो सकेगा, लेकिन शाम को आप इसका खूबसूरत नज़ारा कीजिएगा और आपको बहुत पसंद आएगा। तो भाई से बातचीत का सिलसिला जारी है, बातचीत को आगे बढ़ा दें। अदा ही कॾहिं खां तव्हां वटि लीज़ ते आहे? असां 1975 खां लीज़ में आहे। जेको तव्हां ई मालिक आहियो? जी हाँ, मुंहिंजो फादर, उन खां पोइ आऊं आहियां। मुंहिंजो फादर बि गॾु हलाईंदो आहे मूंसां। ही ठही कॾहिं होटल? ही ठही 1960 में। 1960 में? जी हाँ। अच्छा, तॾहिं खां ई स्टार्ट हुई? जी हाँ, स्टार्ट हुई, विच में बंदि पई हुई। जेॾी महिल असां कई त ओॾी महिल 4-5 साल खां बंदि लॻी पई हुई। अच्छा। जी हाँ। होटल त ॾाढी पुराणी आहे, पर ॾाढी पुराणी थी वई आहे। हिन खे रेनोवेट करण जी ज़रूरत आहे। ख़ूबसूरत हेॾी सारी पॉइंट आहे, न रुॻो सॼे मुल्क में पर दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में हिन जो नालो आहे। पोइ हिन खे रेनोवेट छो नथा कयो? तमामु मतिलबु त ख़ूबसूरत इहा लोकेशन आहे, जेतिरो हुन जो हक़ु आहे उहो हक़ु छो न पियो अदा थिए हिन खे ख़ूबसूरत बनाइण लाइ? ऐं डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जी प्रॉपर्टी आहे ऐं असां जूं ॻाल्हियूं हलनि पियूं। इंशाल्लाह जल्द चेंज आणींदासीं। उन्हनि जो रिस्पॉन्स बि सुठो आहे असां सां। ऐं इंशाल्लाह जल्द चेंज आणींदासीं हिन होटल में। 1975 खां वठी हेसि ताईं माना 50 साल थिया आहिनि तव्हां वटि। जी। तव्हां ॿुधायो तव्हांजे वालिद साहब शुरूआति कई, शुरू खां तव्हां हिन मां कमाईंदा अचो या लॉस बि थियो कॾहिं? जी, लॉस बि थियो। जी, कोरोना जो दौर आयो त उन में लॉस हो असांखे इलाही। अच्छा। जी हाँ। पोइ हिन मां जॾहिं तव्हां लॉस थियो, तव्हां मायूस न थियो? कॾहिं इहो न सोचियो त हाणे हिन खे बंदि करे छॾिजे? न, असां कॾहिं कोन सोचियो ईअं। असां चयो त हिन खे हलाईंदासीं, छो जो हीअ हिकिड़ी तारीख़ी जॻह आहे। हाँ। ऐं मशहूरु जॻह आहे ऐं असांजा बि हिन सां हिन जॻह सां जज़्बात आहिनि। अच्छा। छो जे इलाही वक़्त खां हलाईंदा अचूं असां। अच्छा। त इन करे असांजो हार कोन मञी असां चयो त हलाईंदासीं। केसि ताईं हलाइण जो प्रोग्राम आहे? इंशाल्लाह जेसि ताईं ज़िंदगी आहे हलाईंदासीं। हाँ। जी हाँ। मां नीह जो नातो जुड़ी वियो आहे। जी बिल्कुलु। बोर कोन थींदा आहियो? न बोर कोन। माण्हू हिकिड़ो नज़ारो ॾिसी ॾिसी मंज़र ॾिसी ॾिसी बोर थी वेंदो आहे। न हिन मंज़र आहे, कॾहिं असां बोर कोन था थियूं। जॾहिं दरिया सुकल हूंदो आहे पोइ छा तव्हांजी कैफ़ियत हूंदी आहे? पोइ छा सूरत हाल हूंदी आहे हिते? कुझु उन खां दरिया जे सुकण सां फ़र्क़ु बि पए थो, कुझु गिराकी में फ़र्क़ु पवंदो आहे, पर उहो कुझु अरसे लाइ सुकंदो आहे, वरी पंहिंजो पाणी अची ईंदो आहे। जून जुलाई में तक़रीबन इंशाल्लाह माशाल्लाह सां रौनक सुठी थी वेंदी आहे, पाणी बि अची वेंदो आहे। आख़िर में हिकिड़ो सुवाल जेको सभिनी खां पुछंदो आहियां, तव्हां खां बि ज़रूरु पुछंदो, केतिरा वर्कर्स आहिनि हिते? हिते तक़रीबन 8 खां 9 आहिनि वर्कर। अच्छा, जेके कारीगर आहिनि उन्हनि खे केतिरो पे कयो था? ॿिया जेके आहिनि उन्हनि खे केतिरो पे कयो था? जेके कारीगर आहिनि उन्हनि खे पंहिंजो हाफ शिफ्ट हूंदी आहे, उनजी मतिलबु 600 रुपया तारीख़ हूंदी आहे। ऐं बाक़ी वेटर जेके आहिनि उहे टिप में आहिनि, सर्विस सुठी था कनि त उहे टिप खणंदा आहिनि। पघार कोन्हे? न पघार न आहे। भई मुफ़्त में पिया वठो तव्हां कमु? न, उन्हनि जो माशाल्लाह सां हिते रश थिए थी उन्हनि जी। तव्हांखे त तव्हांजे होटल लाइ बि त कमु कनि पिया न, तव्हांखे बि त ॾियणु घुरिजे न साईं? न, उनजे अलावा मानी थींदी आहे, चांहि थींदी आहे ऐं ॿियो बि इलाही कुझु असां उन्हनि खे। टिप भला केतिरी कमाईंदा हूंदा? 500-700 रुपया? ॿियो बि अलाए छा? बसि हाणे उहा उन्हनि खे ख़बर आहे, उन्हनि जो बि ग़ैर माशाल्लाह सां हले पियो इन टिप में। पोइ वर्कर सां ॾुख सुख में बीहंदा आहियो? बीमारी सीमारी ख़ुदा न ख़ास्ता को हादसो? कोरोना में बि असां उन्हनि सां गॾु हुआसीं ऐं उहे वेठा हुआ, तॾहिं बि असां उन्हनि जो साथ ॾिनोसीं। पघार ॾिनूं पे? जी हाँ। अच्छा, पोइ टिप वारा त वीचारा रुली विया हूंदा? न, टिप वारा बि उन्हनि सां गॾु हुआ। उनखे ॾिनो पे तव्हां? जी बिल्कुलु। केतिरो वक़्तु बंदि हुई कोरोना में? तक़रीबन 2 साल बंदि हुई। 2 सालनि ताईं ॾिनो? जी हाँ। उन खां पोइ असां ऑडर मतिलबु ऑनलाइन जीअं हलनि था, फ़ोन में थींदा आहिनि, त थोरो घणो ऑडर उन में हलायो पियोसीं, पर उन में असांजो मतिलबु एम्प्लॉय खे ई असां एम्प्लॉय जे लाइ असां कयो पियो कमु, असांखे को फ़ाइदो उन मां कोन पियो थियो। तव्हांजी दावा आहे? भाउ सां कचहरी कयूं था? भाउ आसिफ़ शोरो हितां जो ई रहवासी आहे, जामशोरे जो, भाउ जो दोस्त आहे, हिते हिन सां मुलाक़ात थी आहे, कचहरी कयूं था। भाउ सिर्फ़ु तव्हांजे ज़िले में, तव्हांजे शहर जे भरिसां, तव्हांजे ॻोठनि जे भरिसां, बल्कि शोरनि जा जाम हिते ॻोठ आहिनि। हीअ अहम हिकिड़ी पॉइंट आहे, केतिरी हिन जी अहमियत आहे, छा था सम्झो तव्हां? साईं, हिन जी अहमियत त तमामु हिकिड़ी सुठी अहमियत आहे। अल मंज़र आहे हिकिड़ो, ऐं तव्हां ॾिसंदो त अलाए किथे किथे जा माण्हू हिते अचनि था।
हिते असांजा MP MNA बि हिते ईंदा आहिनि की अहिड़ो को दोस्त हिन जो अची वेंदो आहे ऐं ख़ुशूसनी ज़रदारी साहिब जा पर्सनल जेके डॉक्टर आहिनि उहे बि हिते मानी खाइण ईंदा आहिनि ऐं तक़रीबन घणा MP MNA जेके आहिनि साईं नासिर शाह आहे साईं ज़ुल्फ़कार शाह आहे पंहिंजो हीअ साईं सरदार शाह वारा इहे माना तक़रीबन जेके वॾा माण्हू आहिनि उहे बि ईंदा आहिनि ॿिया बि लोकल माण्हू जेके आहिनि हिते जा उहे ईंदा आहिनि उन खां सवाइ के मुख़्तलिफ़ जेके मशहूरु अदाकार आहिनि मशहूरु अदाकार क्रिकेटर्स आहिनि टिकटॉक ठाहिण जे हिसाब सां ऐं हूअं ई तक़रीबन हिते अचनि था हीअ अलमंज़र जो मंज़रु अहिड़ो आहे तव्हां ॾिसंदा सोशल मीडिया या टिकटॉक जेको ॾिसंदा तव्हांखे हिते जो मंज़रु लाज़मी नज़र ईंदो ऐं हर माण्हू जे माना ID ते हिते जी टिकटॉक ज़रूरु हूंदी हिते जी वीडियो ज़रूरु हूंदी आहे। वॾी महिरबानी बासिफ़ अलमंज़र जो मंज़रु इन करे ख़ूबसूरत आहे छाकाणि त हितां सिंधू दरिया वहे थो। अलमंज़र जी अहमियत उन करे आहे त सिंधू दरिया आहे जेकॾहिं सिंधू दरिया न हुजे त अलमंज़र कुझु बि न आहे ईअं न भाउ पोइ दुआ था कयूं त शाल पंहिंजो ई सिंधू दरिया तारो तार वहंदो रहे। हींअर दरिया सुकल आहे ऐं हिन साल माशाअल्लाह ॿोॾ आई त दरिया मौजनि में हो मलाह बि ख़ुशि थिया सिंध जा माण्हू ख़ुशि थिया रुॻो मलाह न पर सॼी सिंध जा माण्हू ख़ुशि थिया त अलाह पाक खां इहा दुआ आहे त सिंधूअ जा किनारा थियनि शल संवारा। दोस्तो अॻिते हलूं था कुझु रंधिणे जो जाइज़ो वठूं था कारीगरनि सां कचहरी कयूं था कुझु ॿिया तव्हांखे मंज़र ॾेखारियूं था आहे बाक़ी हींअर सियारे जे करे सिञ लॻी पई आहे सियारे जे करे माण्हू घटि था निकिरनि ईंदा आहिनि ॿिया वरी असांखे ख़बर आहे त हीउ मंज़रु अहिड़ो आहे। अच्छा दोस्तो ही KB फीडर कराची वाह इहो वहे पियो हितां कराची खे पाणी सप्लाई थींदो आहे पीअण लाइ ॿियनि ज़रूरतुनि लाइ हीउ ठटे खां वेंदो वञी कराची दंग कंदो आहे। दोस्तों कोटड़ी बैराज की राइट साइड से कलड़ी बघार फीडर KB फीडर जिसे हम सिंधी में कराची वाह कहते हैं इसको कराची वाह सिंधी में इसलिए कहा जाता है कि ये पूरे कराची को पानी सप्लाई करता है। कराची में पानी की बहुत ज़्यादा किल्लत होती है उस पूरी किल्लत को पूरा करने में इस कैनाल का बहुत ही बड़ा किरदार है और कराची को सिंधु दरिया का ताज़ा पानी यहीं से सप्लाई होता है। नीचे चलते हैं आपको अलमंज़र के दूसरे नज़ारे दिखाते हैं। दोस्तों जाम शोर भरिसां अलमंज़र कोटड़ी बैराज ते मौजूदु आहियूं। अलमंज़र होटल जेका सॼी सिंध में मशहूरु आहे सॼे मुल्क में मशहूरु आहे मुल्क खां ॿाहिरि बि तमामु घणी मशहूरु आहे। हिन वक़्तु सियारो आहे इन जे करे हिते रौनक कोन्हे बहरहाल थोरी घणी मच्छी पोइ बि ॿुधाईंदा त विकिरो थिए थी। भाउ सां कचहरी कयूं था हीउ होटल जो मैनेजर आहे छा नालो आहे भाउ तव्हांजो? साईं मुख़्तियार अली। भाउ मुख़्तियार कुरड़ो डंबरो बि चवंदा आहिनि सिंधी में डंबरो कुरड़ो सही आहे उर्दू में रहू चवंदा आहिनि। तव्हांखे मच्छी सुञाण आहे? जी जी बिल्कुलु अला थेरीअ खे बि डंबरो ऐं कुरड़ो करे विकिणंदा आहिनि। हा उहो माण्हू विकिणंदा आहिनि पर हाणे असांजे थेरी आहे ॾाही आहे डंबरो आहे गिरास आहे काफ़ी क़िस्मनि जेके हिन सां मिलंदड़ जुलंदड़ आहिनि मोरा खाओ आहे। अच्छा हा पर दरअसल हर मच्छी अलॻि अलॻि आहे।
तव्हां डंबरे खां सवाइ ॿी का बि कोन ठाहियो? असीं हिते डंबरो मोराखो बलाईंदा आहियूं, दरियाई मच्छी ईंदी आहे मोराखो, उहा सही। बलाईंदा आहियूं। सिंधू दरिया जी सौगात हा। तव्हांजो नालो छा आहे साईं? मोहम्मद उस्माला। मला साहिबु इहो मूंखे ॿुधाइजो, थेरीअ खे डंबरो करे विकिणनि पिया, थेरी ऐं डंबरे में कहिड़ो फ़र्क़ु आहे, कहिड़ियूं निशानियूं उन ॿुधायो। माशाल्लाह सही ॻाल्हि तव्हां सवाल पुछो था असांखां। मसइलो इहो आहे त थेरी जेको हूंदो आहे, थोरो ज़ोर सां ॻाल्हाए साईं। थेरी जेका हूंदी आहे सो उनजो मुंहुं वॾो हूंदो आहे, मुंहुं वॾो हूंदो ऐं थोरी चौड़ी हूंदी उहा आहे, वेकरी मच्छी हूंदी आहे, ऐं उहा वाइट हूंदी आहे या अछे ब्लैक कलर में हूंदी आहे। या अच्छा। ब्लैक हूंदी आहे। ऐं डंबरो जेको आहे सो इहो गोल्डन हूंदो आहे। गोल्डन आहे। हूंदो आहे, उनजी मुंडी नंढी हूंदी आहे। सही आहे। ऐं हे सम्झो थेली जेका आहे जीअं पाड़ी जो गोश्त खाधव, हा। हीअ जेके खाधव बाकरो। बाकरो गोश्त खाधव। बाकरो खाधो। बाकरे जो फ़र्क़ु आहे। सही। अॻे छा हूंदो त बाकरे गोश्त जी आहे हिन जी क़ीमत बराबरि हूंदी हुई। पोइ मसइलो 5 रुपया त हीअ 5 वधंदे वधंदे तव्हांजो अचे हिन पोज़ीशन पोइ पुॼी कहिड़े दौर जी ॻाल्हि पिया कयो तव्हां? इहा असां पुराणी ॻाल्हि था कयूं पिया। भुटे दौर जी ॻाल्हि पिया कयो लॻे थो। हा, भुटे दौर में वाक़ई ईअं हो हूंदो, असांखे त ख़बर आहे, ॿुधूं था असां। हीअ हिन खां पोइ बेस्ट मच्छी आहे। अच्छा। हा, माशा- पल्ले खां पोइ जेका आहे न इहा कुरड़ो आहे। पल्ले खां पोइ कुरड़ो? पल्ले खां पोइ कुरड़ो आहे, न त सही। पहिरियों नंबर पल्लो आहे। वॾी जेको आहे ही तव्हां घणे सेर हलायो था हिते? हीअ तयार तयारु हलाईंदा आहियूं 1800 रुपया 1800 रुपया किलो। किलो। पोइ हुन में फ्राई आहे, बारबेक्यू आहे। रेट घटनि था जेके ॿिया हज़ार, हालांकि हेड़ी ताज़ी मच्छी उन्हनि कोन थी, उहे 2200 था वठनि। फार्म जी मच्छी जेका आहे शहर में इहा आहे त मच्छी जेको फ्राई कबी उहा बि तमामु सुठी हूंदी, मसाला बि सुठा हूंदा, मच्छी बि ओरिजिनल हूंदी ऐं सर्विस बि सुठी हूंदी। हिन अल मंज़र जी अलाह सां अहिड़ी ख़ासियत रखी आहे। ऐं माण्हू बि सुठा आहिनि, कीअं माशाअल्लाह कहिड़े इलाज सां तव्हां पेश था अचनि पिया। माण्हू त सुठा आहिनि, पर ॿियूं बि शयूं सुठियूं हुजणु घुरिजनि न। होटल खे बि सुठो कनि, वर्कर्स खे बि सुठो पे कनि, सभु पोइ माण्हू चवंदा वाक़ई भला माण्हू आहिनि। नालो ई काफ़ी आहे। बहरहाल चाचे जी दावा आहे, असां विच में कोन था अचूं। वाक़ई केतिरी हक़ीक़त आहे, अलाह ॼाणे थो, हितां जा मक़ामी माण्हू ई ॼाणनि था, ऐं ख़ासि तौर जेके कस्टमर अचनि था उहे ॿुधाईंदा। बाक़ी असां विच में कोन ईंदासीं, असां प्रमोशन लाइ आया कोन आहियूं। कराची जा माण्हू बि हितां ईंदा आहिनि, हा, पर्सन जा माण्हू बि हिते खाईंदा आहिनि। ज़बरदस्त। ऐं माशाअल्लाह जेको आहे सो हिते हर लिहाज़ सां तव्हांखे मच्छी सुठा मिलंदा तव्हांखे। ऐं लोकल हितां जा मक़ामी माण्हू हूंदा, उहे बनारसी सूट पेंट वारा न हूंदा, तव्हांखे ॾाढी मुश्किल सां मिलंदा माण्हू हिते। ये मशहूर है ना, ये हाँ। मशहूर है। अच्छा, ही भाऊ आहे आज़म मला साहब। हाजी आज़म। ये डीलर आहे मच्छी जो। आम जेके पचाइण वारा आहिनि न, उन खां ही बहितर पचाईंदा। सही। आज़म साहब, तव्हां वटि ईंदासीं असां, तव्हां असांखे मच्छी जे कारोबार बाबति ॿुधाइजो। इंशाल्लाह। भा आज़म मला माशाअल्लाह मच्छी जो वॾो बिज़नेस करे थो। इंशाल्लाह। कमेंट्स में मूंखे ॿुधाइजो कहिड़ा कहिड़ा दोस्त मच्छी जे कारोबार बाबति व्लॉग ॾिसण में इंट्रस्टेड आहिनि, त जीअं असां साईं वटि वञूं। साईं बेहतरीन कारोबार आहे, हलाल रिज़्क़ आहे ऐं बेहतरीन कारोबार। उहो वरी तव्हां उते ॿुधाइजो न, थोरो सस्पेंस त रखो न साईं। न तक़रीबन 15-20 मण ॿुधो आहे त साईं मच्छी रोज़ विकिरो करे थो, किथे किथे वञे थी, केरु केरु ख़रीदार आहे, केतिरे में ख़रीदे थो, केतिरे में विकिरो करे थो, साईं आज़म मला साहब ॿुधाईंदो। इंशाल्लाह जल्द हलंदासीं, ईंदासीं साईं वटि, ईअं न साईं? तव्हां वटि जल्द अचूं था। वॾी महिरबानी, वॾी महिरबानी साईं, महिरबानी। वॾी महिरबानी मिर्जा साहब, वॾी महिरबानी। हाणे अचो त थोरो रधूणो विज़िट कयूं। वॾी महिरबानी आसिफ साहब। दोस्तों, अल मंज़र होटल जामशोरा के किचन में हम मौजूद हैं। यहाँ पर वो मशहूर मछली तैयार होती है और ये कारीगर हैं, ये भाई हैं, ये तैयार करते हैं, इनसे गुफ्तगू करते हैं। आपका नाम क्या है? सर मेरा नाम शेर मोहम्मद है। शेर मोहम्मद, कब से ये काम कर रहे हैं? सर ये मैं कम से कम 15-16 सालों से कर रहा हूँ। थोरो ज़ोर सां ॻाल्हायो साईं। सर 15-16 सालन का करीब है। 15-16 सालन का। जी जी जी। ये हमें थोड़ा रेसिपी बताएं, किस तरह आप तैयार करते हैं, क्या क्या डलता है, कितनी देर में तैयार हो जाती है? सर ये तो हमारे पास इसके काफ़ी आइटम बन के, फिलहाल यहाँ पे जो हम फ्राई बनाते हैं। हाँ। फ्राई तो ये कम से कम 25-30 मिनट तो लग जाते हैं इसमें। क्या क्या डाला जाता है, कौन से मसाले डालते हैं? सही, इसमें कुछ बाज़ार से लाते हैं, कुछ जो है हमारा सेठ यहाँ पे बना के मिक्स करते हैं। कहिड़ा कहिड़ा मसाला विझो था ॿुधायो? सर हाणे वो तो सेठ असांजो ठाहींदो आहे, असांखे तव्हांखे ख़बर ई कोन्हे? असांखे त ठहियल तव्हांखे ठहियल थो मिले? जी जी। ये कारीगर भाई बता रहे हैं कि ये मसाले इनको सेठ बना के देते हैं। इसका मतलब है कोई सीक्रेट फार्मूला है जो इनको भी नहीं बताया जाता। नहीं। कॾहिं बि कोन ॿुधायो अथसि? न सर न। तव्हां हिन होटल ते 16 साल थिया आहिनि? जी जी जी। अच्छा, तव्हां रहंदा किथे आहियो? सर असांखे हेठि ॻोठा कराची मोरी। कराची मोरी वटि। ऐं ॿिया तव्हांजा छोकिरा वग़ैरह छोकिरा छा कनि तव्हांजा? असांजा छोकिरा कुझु त नंढा पढ़ंदा आहिनि, वॾा जेके आहिनि से कुझु मज़दूरियूं कंदा आहिनि। अच्छा,
कीअं पियो गुज़र सफ़र थे मूं ॿुधो आहे त पघार त सफ़ा थोरी आहे 600 रुपया ॾियारी अथसि सेठ पाण थो चए छा करे शुक्रा मालिक जो हाणे वेझो आहे पोइ हाणे परे हींअर कोई मज़ूरियूं आहिनि सर परे जूं हा पोइ तव्हांखे भला मच्छी खाइण लाइ ॾींदो आहे सेठ बोर ठाहींदो आहे रोज़ या कॾहिं कॾहिं न सर कॾहिं कॾहिं रोज़ कोन ठाहे अच्छा मुर्गी बि ठाहींदो आहे पंहिंजी तयारु कयल मच्छी ॿारनि खे खाराईंदा आहियो जी हा बिल्कुलु खाराईंदा आहियूं कॾहिं खाराईंदा आहियो सर गर्मी में जून जुलाई में पाणी चढ़ंदो आहे दरिया ते हा पोइ हिते मच्छी वठंदा आहियूं असां गेटनि मां छिको हूंदो आहे गुड़ो जार जो ठहियलु हा पोइ उन ते पकड़ींदा आहियूं अच्छा दोस्तो अलमंज़र सियारे में कीअं नज़र ईंदो आहे अलमंज़र ते सियारे में छा नज़ारो हूंदो आहे अॼु तव्हांखे ॾेखारण जी कोशिशि कईसीं होटल जे मालिक सां बि ॻाल्हायोसीं कारीगर सां बि ॻाल्हायोसीं मुलाज़िमनि सां बि ॻाल्हायोसीं ऐं हीअ KB फीडर कराची वाह जो ख़ूबसूरत नज़ारो आहे इतां पंहिंजे विलाग जी असां एंडिंग कयूं पिया अॼोको विलाग तव्हांखे कीअं लॻो कॾहिं तव्हांखे पसंदि आयो हुजे त लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो ऐं कमेंट्स में ॿुधायो त अञा बि तव्हां अलमंज़र खे ऐं कोटड़ी बैराज खे हिन वक़्तु सियारे में वधीक ॾिसणु चाहियो था त असां वरी ईंदासीं गर्मियुनि में त यकीननि असां हिते ईंदासीं विलाग्स ठाहींदा रहंदासीं इंशाअल्लाह ताला सिंधु दरिया जा नज़ारा तव्हांखे ख़ूबसूरत ॾेखारींदा रहंदासीं दुआ आहे त ईंदड़ साल भी सिंधु दरिया मौजूद में वहे। तो दोस्तों आज का विलाग आपको कैसा लगा? अगर आपको विलाग पसंद आया है तो कमेंट्स में हमें ज़रूर बताइएगा और अपने भाई का चैनल सब्सक्राइब करना ना भूलिएगा ताकि ऐसी खूबसूरत वीडियोज़ आप हमारे चैनल पर बार बार देख सकें। बहुत शुक्रिया दोस्तों, सदाई गढ़ माशाअल्लाह।